समझ रख सियाणो थी कुछ अदब सिख इंसान जी केड़ा कुर्ब कदीर कई राज़िक रब रहमान मालिक परवरदिगार पैदा कयो अथई केड़ा कुर्ब कदीर कई राज़िक रब रहमान मरण बअद मलाह चए ईंदी कब्र ते कप्तान ख़बर पवंदी खान तुंहिंजी बुठीअ मंझि बशीर चए। वाह वाह जबरदस्त। अर्ज़ु आहे त चए थो त मूं जहिड़ो कोन आहे जवान कंडई बुतूं मुंहिंजो बयान मूं जहिड़ो कोन आहे जवान कंडई बुतूं मुंहिंजो बयान रुली पिनी सुम्हंदो आहियां रुली पिनी सुम्हंदो आहियां 10 बजे ताईं उथंदो न आहियां ज़ाल वठी रुली पिनी सुम्हंदो आहियां 10 बजे ताईं उथंदो न आहियां भली खणी वञे को सामान मूं जहिड़ो कोन आहे जवान कंडई बुतूं मुंहिंजो बयान घर जूं छॾियमि रिलियूं खपाए 10 बजे ताईं सुतो पियो आहे न घर जूं छॾियमि रिलियूं खपाए पाणी पीअण लाइ वटो न आहे महल ते मिले मानी कान मूं जहिड़ो कोन आहे जवान कंडई बुतूं मुंहिंजो बयान। चए थो त दोस्तनि जी मूं दावत कई आहे सॼी आका रुसी वई आहे छो पई रुसे जो न कमु करी न कार करी राति जो 2 बजे अची सुम्ही सुबुह जो 10 ते सुतो पियो आहे तूं तो दोस्तनि जी दावत करी ऐं तो वटि अटो ई घर में कोन्हे चए थो त दोस्तनि जी मूं दावत कई आहे सॼी आका रुसी वई आहे चए त हर लाइन मुंहिंजो मान मूं जहिड़ो कोन आहे जवान कंडई बुतूं मुंहिंजो बयान। चए थो त यार बि कयो आहे मूॾां फोन चए थो त घर में लभे अटो कोन यार बि कयो आहे मूॾां फोन अड़े लिकी वञ तूं मोहम्मद ख़ान मूं जहिड़ो कोन आहे जवान कंडई बुतूं मुंहिंजो बयान।